पर तोखे ख़ुदा जो वास्तो आई त पोस्ट ज़रूरु कजे। मां ख़त पोस्ट करे छॾींदुसि, पर कहिड़ो फ़ाइदो? जेसि ताईं ख़त पहुचंदो उहो अॻे ई फांसी चढ़ी वेंदी। मुंहिंजा घर वारा ॾाढा परेशान आहिनि। मुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण ऐं घटि में घटि उन्हनि खे ख़बर त पवंदी त मां हाणे हिन दुनिया में न आहियां रहियो। प्लीज़ मां कोशिशि कंदुसि, पर मूंखे हितां जीअं छुटी मिली पोइ मां हितां वेंदुसि। हल ठीकु आहे। ठीकु आहे अलमास, मरियम तुंहिंजी सहेली आहे, पर दोस्तीअ में बर्दाश्त जी बि का हद हूंदी आहे। पहिरियां असांजे घर ते फायरिंग थी, पोइ हुन जे भाउ खे मारण जी कोशिशि कई वई। हाणे हिकिड़ो क़त्ल बि थी वियो आहे, उन खां पोइ पुलिस जांच बि करे रही आहे। आख़िर केसि ताईं सभु कुझु सहंदासीं? त पोइ मां छा कयां मुजीब, छा कयां? ॾाढी मुसीबतुनि में घिरजी वई आहियां ऐं हुन जी ज़िंदगी बि ख़तरे में आहे। हाणे हुन जे करे असां बि मुसीबतुनि में पइजी विया आहियूं। हिन गोलीअ जो निशान तूं बि थी सघीं थी। आख़िर हिन खे केसि ताईं तूं पंहिंजे घर में रहंदीअं? अहिड़नि ॾुखियनि हालातनि में आउं हुनखे बेसहारो नथी छॾे सघां। शायद मूं मारिजी वेंदुसि। अधी ख़ुदा जे वास्ते अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। मां चर्चो त नथी कयां साहिबा, तोखे ख़बर आहे साहिबा त ईअं थी सघे थो। अल्लाह न करे अदी तुंहिंजे बदिरां मां मारिजी वञा, मुंहिंजी ज़िंदगीअ जा सभई ॾींहं तोखे मिली वञनि। रीतुनि रिवाजनि कूड़ी रस्मुनि ख्वाब उजाड़े छॾिया, मोहबत मुजरिम कोठे ज़ुल्म जा लीका लताड़े छॾिया, लीका लताड़े छॾिया। हिया हितां जी रीत अज़ल खां इश्क चढ़ियो आ फाहे, विख विख ते हिन प्यार जा दुश्मन दुनिया मक़तल आहे, दुनिया मक़तल आहे। फ़कीर मोहम्मद, इंसान जे ज़िंदगीअ में के अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जो इंसान जे जीअ खे जोड़े छॾींदियूं आहिनि। तुंहिंजे धीउ खे मुंहिंजे हिन हवेलीअ में वॾो सदमो पहुतो, वॾो सदमो पहुतो। फ़कीर मोहम्मद, सच पुछी ना तो मुंहिंजे अंदरि बि चुरी पियो आहे। मुंहिंजी धीउ त तव्हांजी धीउ जे करे निकिती हुई ऐं हिन दुनिया मां बि। फ़कीर मोहम्मद, यार तुंहिंजे धीउ जो बि ॾाढो अरमान थियो। मुंहिंजी धीउ त ॾाढी बदनसीब हुई, समूरी ज़िंदगी महिनत ई पूरियो कंदी रही। सब्र कर फ़कीर मोहम्मद, सब्र कर। असांजी त हू अकेली औलाद हुई, धीउ बि आई त पुट बि, ऐं मुंहिंजे त पढ़ाई जो सहारो हुई। फ़कीर मोहम्मद, रब जी रज़ा ते राज़ी रहण खां सवाइ इहो को बि चारो कोन्हे।
को बि रस्तो कोन्हे सवाइ सब्र अचे। हाँ सही, तव्हां सही था चओ। ओके मोहन, तोखे जॾहिं बि कंहिं शइ शिकिर जी ज़रूरत पए न त तुंहिंजे लाइ हिन हवेलीअ जा 24 कलाक दरवाज़ा खुलियल आहिनि, हलियो ईंदो कजांइ। न साईं, अहिड़ी का बि ज़रूरत न आहे जो हाणे पवंदी। बसि साईं, मुंहिंजी धीउ लाइ दुआ कजो ऐं जावेद पुट खे आज़ादु करायो। बाबा ॻाल्हि इहा आहे त कालू जावेद खे माफ़ करे छॾियो आहे, मगर असां घणा ॾींहं हाणे जावेद खे जेल में रहणु कोन ॾींदासीं। इंशाल्लाह जल्दी जेल खां वापसि अची वेंदो, बसि न। मुझे आबाद घर के बर्बाद करण वारा तव्हां ई आहियो, तव्हां ई साहबा के हथ सां वठी वञण वारा तव्हां, असां बेकसूरनि ते इल्ज़ाम हणण वारा त बि तव्हां, मासूम नादर जो खून उन जा बि ज़िम्मेवार तव्हां ई आहियो, ऐं मुंहिंजी मुड़ुस जी ज़िंदगी बर्बाद करण वारा उहे त तव्हां ई आहियो। साहिबा जे क़त्ल जा ज़िम्मेवार बि तव्हां ई आहियो। छा अञा बि तव्हां मूंखे था चओ त होर तूं चुप कर? इहो आहे न तव्हांजो इंसाफ़? असीं तुंहिंजे कम में तोसां गॾु बराबरि जा शरीक आहियूं। शरीक त आहियो साइण वरी, पर असांजा कम वरी बि असांजा ई आहिनि, तव्हांजा न आहिनि। किथे आहे साइण फिज़ा जेका मूंखे धमकाए रही हुई? अॼु त मां बि पुछंदमि साइण त इहो कहर असां सां आख़िर छो कयो वियो आहे? मुई बि त वरी साहिब आहे, इहो नुक़सान मरियम खे छो न थियो? आस्ते ॻाल्हाए, तोखे ख़बर न आहे त हिन हवेलीअ में तेज़ आवाज़ में न आहे ॻाल्हाइबो? जॾहिं इंसान जो सब्र दम टोड़े ॾींदो आहे न त दाहूं ऐं कोको ई रहंदियूं आहिनि। ॾिस, तुंहिंजे लाइ बहितर इहो ई आहे त हितां तूं हली वञ, तुंहिंजे वारस सां मां पाण ॻाल्हाए वठंदुसि। मुंहिंजो वारस त तव्हांजी सज़ा जे करे हो त जेल में पियो आहे, हाणे केसां ॻाल्हाईंदो तव्हां? मूं वटि तुंहिंजे आॾो ॻाल्हाइण जे लाइ अञा बि घणो कुझु आहे। तोखे सिर्फ़ु इहो थो ॿुधायां त तूं जलाल ख़ान जे आॾो थी ॻाल्हाईं। जलाल, पंहिंजी लहजे ते कंट्रोल कर, इहा बि त असांजी ज़िम्मेदारी आहे न। इन ज़िम्मेवारी ने त असां हिकु दल लाथा। शिकिर मरियम खे साहिबा जो आसरो न हुजे हा त छा मरियम इहो कदम खणे हा? पर मां त चवां थी वॾेरी त मरियम हुई, मरियम खे असां ग़रीब खे कीअं ज़रूरत पई? छा तव्हां एतिरा कमज़ोर आहियो? मतलब तो तहां ज़ाहिर करे छड़ियो तो तहां वडेरा कमजोर आहियो ऐं हमेशा तहां असां जन गरीबन के इस्तेमाल ही त कंदा आहियो। पोइ गरीब मरन या जियन तहां जो छा? बस कर। जनाब, अरे या खुदा जनाब, तो ये छा कयो? ही तो और दया त कयो तई। वो साने मां तो समझा दी असां ने काम काम में अस देखो पड़ता कि जे और दया त कयो। मां अदी जनाब रे ते छो कयो? ता ठीक आयो अदी? प्लीज ता ॾिसो हिन खे। हां छट अल्लाह थैंक यू। अच्छा प्लीज हां मथे वियो तव्हां हिन खे हिते वेहारे मां पाणी खणी अचे थी। ये भी पानी छा थियो कितने पानी खणी अचे। हेलो मरियम, ये रानी ठीक नहीं? बस चाची, जिंदगी आहे त तॾहिं त हर भेरे बची थी वञा। चाची हिन दफ़े त साहिबा पंहिंजी ज़िंदगी जॾहिं मूंखे ॾेई पाण उहा वीचारी मरी वई आहे। सब्र खां कम वठ थिए, हौसलो न विञाए। चाची साहिबा हुई त उहे हर वक़्तु मुंहिंजो हौसलो वधाईंदी हुई। मूंखे ख़बर आहे पुट, ॾुखियनि घड़ियुनि में तुंहिंजा वॾो सहारो हूंदी। अलमास बि ॾाढो ख़्यालु रखियो आहे मुंहिंजो। मुंहिंजे करे हुन इलाही मुसीबतूं ॾिठियूं आहिनि, पर चाची साहिबा खां अलावा त मां अकेली थी वई आहियां। छो थी मायूस थी मुंहिंजी राणी? मां जो तोसां गॾु आहियां। सरमत जो आहे फ्लैट शहर में, जेकॾहिं चई त मां तोसां गॾु अची थी रहां। न चाची, बस थोड़ो इंतज़ार करियो ऐं दुआ करियो
त हुसैन होश में अची वञे ऐं सरमत जे बाबति कुझु ॿुधाए छॾे। हुन खां पोइ त चाची मां पाण अची तो वटि रहंदमि। मां त सॼी सॼी राति रब जी बारगाह में हथनि जो किश्तो खणी दुआ कंदी आहियां, हिकु बाच कंदो ज़रूरु कंदो, पर थिए हिते कीअं थी अची सघे? मां ज़रूरु ईंदसि चाची, मां ज़रूरु ईंदसि। बसि तव्हां दुआ कयो त मां सरमत सां गॾु तव्हांजे घर में अचां, न त मां अकेली बि तव्हांजे घर अची सघां थी। हा मरियम, ये घर भी तव्हांजो ई आहे, ज़रूरु बिल्कुलु अची रहो। मुंहिंजी ज़िंदगी खसी वेंदी चाची, पर मां सरमत जी अमानत तव्हां ताईं पहुचाइण लाइ ज़रूरु ईंदमि। अहिड़ो ॻाल्हि न कर मरियम, अलाह तोखे वॾी हयाती ॾींदो ऐं अलाह कंदो बछड़ो खणी पाण घर ईंदी आहे, अलाह सी ख़ुशियूं ॾेखारी। ठीकु आहे मुंहिंजी राणी, अलाह ॾिस मां असांजो बच्चो आहे। ॾिस होरा, तूं हिम्मत न हार, अञा तूं नौजवान आहे, तुंहिंजे अॻियां पहाड़ जहिड़ी ज़िंदगी पई आहे। अलाह साईं वरी तुंहिंजी झोली भरे छॾींदो। मां केतिरनि उमेदुनि सां पंहिंजे बचे खे पेट में पालियो हो। जावेद जी अमानत हुई, मुंहिंजो त वॾो नुक़सानु थी वियो। मां हुन जे साम्हूं हाणे कहिड़ो जवाबु ॾींदसि? मां त संवादो थी कयां, तूं बसि इहो ख़ान साहब खे अचणु ॾे। तमामु जल्द जावेद खे ज़मानत ते आज़ादु कराईंदासीं। ॾिस धीअ, तूं दिलि में न रख, तूं असांखे ॾिस। मां त तव्हां ॾे ॾिठो पे, पर तव्हां ॾिठो हुन मूंसां कहिड़ो कहर कयो। ॾिस होरा, मां तोखे पंहिंजी भेण वांगुरु थी सम्झां, मां मञा बि थी त असांजी इलाही वॾी ग़लती आहे, असां शर्मिंदा बि आहियूं। तंहिं करे मां तुंहिंजे अॻियां हथ थी वधां, तूं असांखे माफ़ु करे छॾ। ईअं न थिए जो तूं असांखे माफ़ु न करी ऐं ख़ुदा असां खां नाराज़ थी वञे। ख़ैर रे साईं, तूं हथ न वध। मां ॿुधो आहे त माण्हू असांजे बारे में अजीब अजीब ॻाल्हियूं था कनि। हा साईं, अव्हां सही ॿुधो आहे। छा था चवनि इहे माण्हू? साईं, माण्हू चवनि था त शौकत वॾो गैरती पुटु आहे। हुनजो नालो न खण मुंहिंजे आॾो। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त ॻोठ वारा असांजे बारे में छा था चवनि। माफ़ कजो बाबा साईं, माण्हू अव्हां जो ज़िक्र सुठे लफ़्ज़नि में नथा कनि। उहो इन ई करे जो अव्हां बिल्कुलु ख़ामोश वेही रहिया आहियो। चुप करे त न वेठा आहियूं असां। तोखे त ख़बर आहे कासिब त हिन मामले खे असां जड़ मां ख़तमु करणु था चाहियूं। इन करे ई त सरमद खे चुपचाप में ॻोल्हे रहिया आहियूं। साईं, इन ई ॻाल्हि जी ख़बर तव्हांखे ऐं मूंखे आहे न। एॾे अरसे खां ग़ाइब रही सरमद असां सां वॾी गेम करे वियो आहे, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त ईअं ख़ामोशी सां हुनखे ॻोल्हण सां पोइ असांजे हथु न ईंदो। साईं, मूं त तव्हांखे पहिरियां इहा ई सलाह ॾिनी त उन जी भेण खे खणाए अचो, पोइ ॾिसो त सरमद तव्हांजे क़दमनि में कीअं थो झुके। अॼु अती गुलज़ार फ़ोन कयो हुयो। गुलज़ार बेगम फ़ोन कयो? छो कयो हुई फ़ोन? अबे चवे उहो ॿुधाए पई त साहिबा जे मरण खां पोइ असांजी धीअ ॾाढी परेशान रहण लॻी आहे, पंहिंजे पाण खे ॾाढो अकेलो महसूस पई करे। त पोइ चई पई त मरियम ॻोठु वापसि अचण थी चाहे पंहिंजे मुड़ुस जे घर। महरून साहब उहा सुबुह जी भुलियल न आहे, इहो शाम जो घर वापसि अचे ऐं असीं हुनखे पंहिंजे गले सां लॻायूं। महरून साहब हुन वापसीअ जे लाइ को बि दरवाज़ो खुलियल न आहे छॾियो।
उन सभई दरवाज़ा पंहिंजा बंदि करे हली वई। इहा ॻाल्हि मरियम बि ॼाणे थी। अदी गुलज़ार ॿुधाए पई त मरियम हुननि जे घर रहण थी चाहे। त छा गुलज़ार बेगम खे पंहिंजो पुटु मिली वियो आहे छा? न, पर हाणे असांजी धीअ ॾाढो थकिजी पई आहे। अदी गुलज़ार चवे पई त जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त हुनखे मां पाण सारायां। मां हिन ॻाल्हि जी इजाज़त नथो ॾेई सघां मेरुन सां। तूं छा थी सम्झी त हूअ छोकिरी हिन ॻोठ में ईंदी हुई, जवान हुनखे ज़िंदा छॾे ॾींदो। कासिद किथे वो ॿई ॼणियूं मज़ार जे पोइ रस्ते खां त न हली वयूं न? हाँ न साईं, हाज़िरी लाइ त हितां पैदल ई ईंदियूं आहिनि, पर वापसी महिल हितां बस ते चढ़ी थियूं वञनि। बस जे इंतज़ार में त मां बि ॿ टे दफ़ा ॾिठो थी मान, पर अॼु न कुझु वधीक देरि न लॻाई आहे। साईं हू ॾिसो पोइ अचनि पियूं थियूं साम्हूं, ॾिसो साईं। चलाने झगड़ोस ना 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 जाकर गाड़ी में यार क्या ना ये ना कर अल्लाह की आवाज मुझे देख के जाने नहीं चला तेरे ना सबर कर गुलज़ार बेगम, सबर कर। तुझी धीअ खे कुझु न थींदो। अल्लाह कंदो तुंहिंजी धीअ तोखे मिली वेंदी। अरे मुझे मासी मासी प्लीज तव्हां वियो त सही। अमर ना कहिड़े हाल में हूंदी? अल्लाह सी ख़ैर कंदो, उहा जाते बि हूंदी ख़ैरियत सां हूंदी। प्लीज तव्हां वियो मासी, प्लीज वियो। मासी जलाल ये कीअं थो करे सघे? मूंखे यादि आहे त कल्ह हू शहर वञण जे लाइ चई निकितो हो। ईअं बि त थी सघे थो न त अव्हांखे का ग़लति फहमी थी हुजे। तूं छा थी सम्झी? मां पंहिंजी धीउ खे खूह में धिको ॾेई तव्हां ते इल्ज़ाम हणण आई आहियां। मां कूड़ थी ॻाल्हायां। घबराए न गुलज़ार बेगम, हौसले खां कमु वठंदी। शाबाश अथई, अञा हौसलो रखा। मुंहिंजी जवान जवान धीअ खे खणी न हलियो। अञा मां हौसलो रखा, कहिड़ो हौसलो रखंदसि? अदा
ओ अदा मुंहिंजी धी खे भाई गुलज़ार बेगम, तुंहिंजे अचण खां पहिरीं मूंखे ख़बर पइजी वई हुई त तूं हिते कीअं आई आहीं। अदा तोखे ख़बर हूंदी मुंहिंजी धी किथे आहे? जलाल किथे लिकायो अथसि मुंहिंजी धी खे? मूंखे ॿुधा अदा, जल्दी ॿुधा। माई गुलज़ार बेगम, तूं त मूंखां ईअं पई पुछी त ॼण तुंहिंजी धी खे मुंहिंजे चवण ते अगवा कयो हुजे, ईअं न? न अदा न, इहो मतिलबु न आहे। त पोइ तुंहिंजी ॻाल्हि जो कहिड़ो मक़सदु आहे? ॿुधा। जलाल त काल्ह हितां शहर वञण जो चई वियो हो। अदा कीअं दादा ईअं चओ? मुंहिंजे अखियुनि ॾाढो मुंहिंजी धी खे कयो, मां पाड़ो थियोसि, मुंहिंजे साम्हूं केॾे वियो आहे मुंहिंजी धी खे। माई गुलज़ार बेगम, हिते वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण जी का ज़रूरत कान्हे। ऐं हिन वक़्त ताईं हाकिम ख़ान जे अॻियां कंहिं वॾे आवाज़ सां कोन ॻाल्हायो आहे। पर न, हाणे मां मार्च कान कंदुसि, मां गौर कंदुसि, सभिनीनि खे ॿुधाईंदुसि त मुंहिंजी देर वधी आहे। जेसि ताईं मूंखे मुंहिंजी धी नथी मिले तेसि ताईं मां दावो कंदुसि। आस्ते ॻाल्हाए, आस्ते। हिते वेही गोड़ करण जी का ज़रूरत कान्हे। सब्र खां कमु वठि, सब्र खां। वाकई जेकॾहिं मुंहिंजे पुट तुंहिंजी धी खे अगवा कयो आहे त तुंहिंजी धी तोखे जल्द, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।